साईं नसीब रज़ा जे खिताब खां पोइ आख़िर में गुज़ारिश कंदुसि दादा लेखराज साहिबनि खे तूं पंहिंजा महिरबानी जा कलमात बख़्शी महिमाननि खे। अस्सलाम वालेकुम दोस्तों, घणे वक़्त खां वठी देवन आंसू जे किताब जे छपाइण जी ख़्वाहिश हुई, पर के साम्हूं मजबूर बि अची वियूं जंहिंजे करे छपिजी कोन सघियो। ऐं जंहिंजे अंडर में किताब हो सो इंडिया हलिया विया, पोइ उते मूं वापसि घुराए वरिता। ऐं अहिड़ो मूंखे सोचियल माण्हू नज़र कोन आयो। जॾहिं मुंहिंजो छोकिरो हुई आकाश कंप्यूटर में पढ़ी पास थियो, हुन सां मूं हक़ीक़त कई त उन चयो त इहो सभु कमु मूं पाण ते संभालियां थो ऐं इन जी अहिड़ी कोशिश कई आहे, राति जी जाकड़ कई आहे। दोस्तनि जे आज़म मखदूम साहिब सां, साईं हबीबुल्लाह साहिब सां ऐं ॿियनि दोस्तनि जे आज़म सां सलाम वठी करे किताब तयारु कयो ऐं दिलि खे सुकून थियो। उन जेका महिनत कई आहे उन जो उजूर त कोन थो ॾेई सघां, पर उन लाइ हुन लख लख खीर घुराई। ऐं जेके हिते हिन महफ़िल में दोस्त आया आहिनि, देसी हुजनि या परदेसी हुजनि, तंहिंजो तमामु शुक्रगुज़ार आहियां। ऐं आईंदे बि मालिक भरियो आहे त अहिड़ियूं महफ़िलूं थींदियूं ईंदियूं जो ऐं किताब अञा पोइ ते आहिनि बि जे छपिजी तयारु थिया त अहिड़ियूं महफ़िलूं वरी बि थींदियूं। दुआ कजो त अलाह साईं हिमत ॾे ऐं इन में कामयाबु थी। महिरबानी दादा लेखराज साहब। मुझे मदाइन जी कल पिरिया पई, मुझे मदाइन जी कल पिरिया पई, कॾहिं कोसा न थिया डोरा पोइ ॾेई, साजन सभई ढकी ढोल ॾिराई। तव्हां सभिनी जूं महिरबानी जो एतिरो वक़्तु मूंखे ॿुधो बर्दाश्त कयो। अलाह पाक तव्हांखे ख़ुशि रखे। इंशाअल्लाह वरी कॾहिं वरी ख़ुशी मौक़े ते जज़ाकल्लाह।